खबर मां शेयर कंदा हलूं। दादू खां जी रिलीफ कैंप में काछेवासी पीरसन गेस्ट्रो विगे फौत थी वियो आहे। पीरसन मोहम्मद खान रोदनानी के बेहोशी वारी हालत में सिविल अस्पताल दादू आंदो वियो, जिते ड्यूटी डॉक्टर फौत थियण जी तस्दीक कई। फौती पीरसन दादू जे रिलीफ कैंप में तरसियल हो। खबर अवां पूर्व शेयर कंदा हलूं। या ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन अवां शेयर कंदा हलूं। दादू जी रिलीफ कैंप में काछेवासी पीरसन गेस्ट्रो विगे फौत थी वियो आहे। पीरसन मोहम्मद खान रोदनानी के बेहोशी वारी हालत में सिविल अस्पताल दादू आंदो वियो, जिते ड्यूटी डॉक्टर फौत थियण जी तस्दीक करे छॾी। जिते फौती पीरसन दादू जी रिलीफ कैंप पॉलिटेक्निकल कॉलेज में तरसियल हो। खबर के हवाले से नाज़रीन अवां खे आगाह कंदा हलूं। या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां पूर्व शेयर कंदा हलूं। दादू खां दादू जी रिलीफ कैंप में काछेवासी पीरसन गेस्ट्रो विगे फौत थी वियो आहे। पीरसन मोहम्मद खान रोदनानी के बेहोशी वारी हालत में सिविल अस्पताल दादू आंदो वियो, जिते ड्यूटी डॉक्टर फौत थियण जी तस्दीक करे छॾी। जिते फौती पीरसन जे रिलीफ कैंप पॉलिटेक्निकल कॉलेज में तरसियल हो। तफ़सील मालूम कंदासीं। अशफाक मलिक असां सां लाइन ते मौजूद है। जी अशफाक, आगाह कजो, पीरसन फौत थी वियो आहे, छा तफ़सील आहिनि हिन हवाले सां? तव्हांखे ॿुधाईंदो हलां, दादू में ॿोॾ खां पोइ की इंडस हाईवे ऐं तोड़े रिलीफ कैंपुनि में माण्हू ॿोॾ मुतासिर थियल आहिनि। उनजे मासूम ॿारनि औरतूं ऐं मर्दनि में गेस्ट्रो वारी जेका बीमारी आहे उहा तमामु हद ताईं फैलिजी चुकी आहे। अॼु बि पोलो टेक्निकल में जेकी हुननि जी रिलीफ कैंप हुई, उन में हिकु पीरसन जेको हो ओचितो बेहोश थी वियो ऐं उनखे उनखे वारसनि पारां दादू सिविल अस्पताल पहुचायो, जिते डॉक्टरनि पारां उनजी फौत थियण जी तस्दीक कई। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सिविल अस्पताल इंतिज़ामिया पारां उन्हनि खे सरकारी एम्बुलेंस फिराम न कई ऐं हू प्राइवेट गाॾी जे ज़रिए हुन पीरसन जो लाश रिलीफ कैंप खणाए विया। जॾहिं त रिलीफ कैंप ऐं बरसातुनि दौरान गेस्ट्रो में फौत थींदड़नि जो तादाद वधी 47 पर हिन महिल ताईं कंहिं बि रिलीफ कैंप तोड़े इंडस हाईवे ते वेठल माण्हू का बि मेडिकल कैंप न लॻे। रोज़ानो जे बुनियाद ते सवें में मुब्तला आहिनि। वॾी महिरबानी आगाह करण लाइ।